हालानी में जमायत अहले सुन्नत पारां मरकज़ी जामे मस्जिद नूरानी में सालाना शोहदाए करबला कॉन्फ्रेंस जलसो थियो। वॾी तइदाद में माण्हुनि जी शिरकत। तफ़सील मूजिब हालानी जे मरकज़ी जामे मस्जिद नूरानी में सालाना शोहदाए करबला कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब हज़रत अल्लामा मौलाना हाफ़िज़ अली अकबर क़ासमी जिन फ़रमायो। इन खां अलावा मुफ्ती अब्दुल रब सिंधी, मौलवी मोहम्मद अमीन गादही ऐं ॿिनि वाक़ई करबला ते रोशनी विधी ऐं पंहिंजे ख़िताब में मुक़ररीन चयो त वाक़ई करबला असांखे ईमान कामिल, सिरात मुस्तक़ीम ऐं सब्र जो दर्स ॾिए थो। असांखे घुरिजे त सब्र खां कमु वठी सिधी राह ते हलूं। इन खां अलावा सिंध जे नाले वारे नात ख़्वान शुएब अहमद सूमरो, कारी अब्दुल गनी खोसो पंहिंजे प्यारे अंदाज़ में नात चई माण्हुनि खे झुमाए छॾियो। ॿिए पासे लंगर जो वसी इंतज़ाम कयो वियो। सिक्योरिटी जे हवाले सां पुलिस पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए। जलसे जे इख़्तिताम ते मुल्क ऐं क़ौम जी भलाई लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।